दोस्तों साथियों जीएसएन हर साल जी हिन साल बि 24 फेबरवरी 2022 ते एसटीपी पारां योम मादरे वतन जो शानदार जलसेआम हैदराबाद में हटड़ी बाईपास ते थी रहियो आहे। हिन वक़्तु योम मादरे वतन में पाकिस्तान ऐं सिंध जा तरक़ी पसंद ऐं क़ौमपरस्त अॻुवान शिरकत करे रहिया आहिनि। ही वक़्तु जेको हिन वक़्तु हालतूं आहिनि उन्हनि हालतुनि मुताबिक़ सिंध खे गॾियल इतिहाद ऐं क़ौमी ॿधी जी सख़्तु ज़रूरत आहे। इन्हनि हालतुनि में एसटीपी पारां योम मादरे वतन जी ही तक़रीब यकीनन क़ौम खे पाण में मुतहद करणु, उनजो इतिहाद क़ाइमु करणु ऐं उनखे गॾियल जदोजहद लाइ नओं रस्तो, नओं गस ऐं नओं उत्साह ॾींदी। योम मादरे वतन जी तक़रीब में सिंध जे समूरनि शाइरनि, सिंध जे अदीबनि, समाजी अॻुवाणनि, दानश्वरनि, लेखकनि, हारियुनि, पोरितनि, उस्तादनि, वकीलनि, वापारियुनि, दुकानदारनि, औरतुनि, शागिर्दनि सभिनी खे दावत आहे ऐं उमेदु कयूं था त तव्हां सभई सिंध जा ग़ैरतमंद मुहबतनि, सिंध सां मुहबत कंदड़ माण्हू 24 फेबरवरी ते शाम जो 5 वॻे योम मादरे वतन जे हिन अज़ीम आलीशान जलसे में असां सां गॾु सिंध जे क़ौमी सरवाण जनाब डॉक्टर कादर मूसी सां गॾिजी सिंध जे आजिपे जो वचन वरजाइण लाइ हिकु दफ़ो ॿीहर गॾु थी सिंध खे हिकिड़ो ॿधी ऐं इताद जो नओं पैगाम ॾींदो।